नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयासिटी जे ॻोठ कासम खाई जे रवासी ॻोठाणन मबीनातौर ज़मीन ते थियल कब्ज़े ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ इलाइक़े जे मौजूद शख़्सियत ख़िलाफ़ मीडिया ट्रायल थियण ख़िलाफ़ ॻोठाण इरफान मेमण, मज़र मेमण, आशिक ॾहर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कंदे चयो त दे चाकर वाह में ज़मींदार फवाद मेमण जी 4 एकड़ खां वधीक ज़मीन अहमद नदीम मेमण फवाद ज़रिए संदुस हारियुनि खे पैसनि एवज़ वेकिरो करे वियो हो, जंहिं बाद ॾहर बिरादरी जा कुझु माण्हू अमीर बख्श, इदरीस ऐं मुख्तियार वारा कब्ज़ो करे ज़मीन ते वेही रहिया आहिनि। हिननि चयो त इंजीनियर फवाद मेमण इलाइक़े जो ज़मींदार आहे, जंहिं ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ट्रायल कयो पियो वञे, जंहिं ते सख़्त कानूनी क़दम खंयो वञे, मामले जी शिफ़ाफ़ नमूने जांच कई वञे ऐं फवाद मेमण ख़िलाफ़ थींदड़ सोशल मीडिया ट्रायल जो नोटिस वठी मुख्तियार ॾहर ऐं ॿियनि ख़िलाफ़ साइबर क्राइम तहत केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।